अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप को मसाइल और उनका हल ग्रुप में सवाल आयो है ईमान के मुतालिक। त काल सवाल ये हो जो कोरो ईमान घटे तो अने वधे तो। अज सजो बियो सवाल है ईमान के बारे में। तो ईमान दिल में दाखिल थिए तो ऐं दिल में कोरो पाँव निकरी वञे तो समूरो। जी इन सवाल जो जवाब है ईमान दिल से यकीन, ज़बान से इकरार अने प्रैक्टिकल अमल करे दिखारण। दिल में यकीन रखण तो अल्लाह ताला हिकिड़ो है, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी रसूल हैं। ज़बान थी इकरार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अने अल्लाह जी इबादत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते प्रैक्टिकल करे दिखारण। ईमान रहियो। बेशक ईमान घटे तो वधे तो, ये मसलो काल बयान थी वियो, पण ईमान दिल जे अंदर दाखिले थिए तो अने पाँवे निकरे तो। हिकिड़ो शख्स 20 वरनि जो रहियो, 30-40 वर ईमान इन वटि हो है न। जॾहिं इन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे ज़रिए अल्लाह जी तौहीद जो इक़रार कयईं, शहादतैन जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन के रब तस्लीम कयईं, अल्लाह ताला जी रुबूबियत, उन जी उलूहियत, अस्मा व सिफ़ात मथे ईमान गिनी आयो। उन टाणे इन जी दिल जे अंदर ईमान दाखिल थियो। जॾहिं त पहिरीं ईमान न हो। कोई पण यहूदी रहियो, नसरानी रहियो, कोई पण गैर मुस्लिम इस्लाम कबूल करे तो, तौहीद कबूल कयईं, इन जे दिल जे अंदर ईमान पैदा थियो। जॾहिं त इन जी सॼी ज़िंदगी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह थी पहला जेतिरी गुज़रे, ई यहूदी है नसरानी खपे ई है, ईमान न हो। अलगर्ज़ हिकिड़ो बेदीन मुसलमान, हिकिड़ो नाफरमान अने सरकश मुस्लिम जंहिं सियाकारियूं बदकारियूं बेहद कयूं, ईमान उन जी दिल में उन ॾींहुं न निकिरी वियो। इन मुंदे कीअं सम्झी सघूं था। सईदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत है, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी जी रिवायत 24-75, ला यज़्नी ज़ानी हीन यज़्नी वहुव मोमिनुन। बदकार इंसान जे मोमिन आहे त हू बदकारी की न कंदो। ईमान जे आहे त बदकारी की न कंदो। ईमान आहे त शराब की न पीअंदो। ईमान आहे त चोरी की न कंदो। ॿी रिवायत में त ईमान आहे त ई डाको की न विझंदो, लूट मार की न कंदो। इन रिवायत में कोरो थियो। इन रिवायत जो मतिलबु ई आहे जे ईमान जी मौजूदगीअ में ई कोई बुराइयूं की न कंदो। अने जे बुराइयूं करे तो त ईमान आहे न। इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर। बेशक नमाज बुराई बेहयाई थी रोके थी। जे बुराई अने बेहयाई करे पियो, नमाज़ पढ़े पियो, त इन मतिलबु इन नमाज़ क़बूल न थिए न। अने नमाज़ ही पक्को आहे त बुराई ने बेहयाई की न कंदो। हिन रिवायत जे मुताबिक़ हिकिड़ो सियाहकार इंसान जॾहिं सियाहकारी अने बुराई करे थो, उन वक़्तु ईमान वेंदो रहे थो। ईमान हिकिड़े परिंदे वांगुरु हुए थो। जॾहिं बुराई करे थो त ईमान जीअं परिंदो उॾी वञे थो, ईअं ईमान उॾी रवानो थी वञे थो। शराबी शराब पीए थो, ईमान निकिरी वियो, ईमान ख़लास। अने चोर चोरी करे थो, ईमान आहे न, ईमान निकिरी वियो। हिकिड़ो इंसान लूट मार करे थो, डाका ज़नी करे थो, उन वक़्तु ईमान नथो हुए। अमुक रिवायत में अचे थो त जेसि ताईं इन जी बुराई आहे, उन वक़्तु सुधी ईमान ॿाहिरि रहे थो। जेकॾहिं मुर्तद ना ई थियो, ला इलाहा इल्लल्लाह जो इनकार ना ई कयईं, त फिरी ईमान दाख़िल थिए थो, पण ईमान ओछो हुए थो। वाख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।